नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर वेझो जाड़ा वाटर ڀرسان قديمي قلندر पार्क जो तक़ियो قبرستان में बााثر जो कब्ज़ो ॻोठाणनि पारां नेशनल हाईवे ते धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो करे टायरनि खे बाहियूं ॾेई सख़्त नारेबाज़ी कई वई है। काफ़ी कलाकनि ताईं ट्रैफिक मुअतल, मेन रोड बंद थी वियो है। नवीद पंवर, अब्दुल रूफ पंवर, लतीफ़ पंवर, शकूर नाज़ ख़ासकेली जी अॻवानी में क़ौमी शाहराह ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त कलंदर पार्क जो तक़ियो क़दीमी कब्रस्तान है, जेको काफ़ी पुराणो कब्रस्तान है, जंहिंमें असांजे ॻोठाणनि पंवर बिरादरी, खोसा बिरादरी, सहता बिरादरी, सोलंगी बिरादरी, कलोड़ा बिरादरी जे माण्हुनि जूं क़दीमी क़बरूं मौजूद आहिनि, जंहिंखे बाअसर नबी बख़्श संग्रासी पंहिंजी बोर्निंग तरफ़ कब्रस्तान में क़बरूं मसमार करे रस्तो ठाहिण चाहे थो, जेको नामुनासिब आहे। जंहिं ख़िलाफ़ असीं ॻोठाण नेशनल हाईवे ते धरणो हयो ऐं असीं आला इख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो करियूं था। अहिड़े अमल जो नोटिस वठी बाअसर नबी बख़्श संग्रासी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं क़दीमी कब्रस्तान के मसमार थियण खां बचायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।